जामशोरो में पिटारो भरसां रात जी ऊंधाई में पुलिस टिन ॻोठ बिगो खान मीरजत ॻोठ झोड़ो ऐं ॻोठ सफ़र ख़ासकली में खोसा ऐं ख़ासकरी बिरादरी जे घरनि ते चढ़ाई करे चादर चौधरी जो तक़दुस पामाल करण निंड में सुतर मर्दनि औरतुनि ऐं ॿारनि खे उथारे यरगमार बणाए तलाशियूं वठण भञ टाह करे घर भातियुनि खे वशाणे तशदुद जो निशानो बणाइण ऐं ॿिनि ॼणनि खे खंभे गुम करण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। ॻोठाणनि पीरसन औरत ज़ोरा संदसि मुड़ुस मीहो आशिक निहालाणी खोसो अरबाब ख़ासकली दिलदार ख़ासकली ॿिनि एहतिजाज कंदे मीडिया आॾो धाईंदे चयो त SHO जामशोरो अशद परियाड़ बग़ैर कंहिं जवाज़ जे ज़ुल्म बारे ॾिनो आहे। हुन चौथों भेरो पुलिस अटारा साण करे ॻोठनि ते धाड़ेलनि जी आर चढ़ाई कई। रात जे वक़्तु सिविल कपड़नि में अलकारनि क्लाशनकोफ हथनि में खणी घरनि में काहे पिया ऐं निंड सुतल घर भातियुनि खे वशाणो तशदुद करण बाद ॿिनि नौजवाननि सिकंदर खोसे ऐं गुलनवाज़ ख़ासकरी खे खंभे गुम कयो आहे। घर में रेड थियो आहे, तक़रीबन हर शइ जो हुननि सर्च कयो आहे। असांजा काफ़ी घर जो सामान नुक़सानु थियो आहे ऐं ज़्यादतियूं बि अहिड़ियूं थियूं जेके असांजा ॿारनि जे छा चवंदा रओ मथे ते न हो ऐं पुलिस डायरेक्ट अंदरि बि अचे। असांजे माण्हुनि जा नाला आहिनि या शक शूप आहे, असांखे चवनि भई हीअ असांखे माण्हू खपनि था, असांखे ॾियो, असां SP साहिब खे बि ॾियूं, SHO खे बि ॾियूं ऐं माना हीअ पंहिंजो कानून जे ज़ोर ते माना घरनि में ॿार बचनि खे नंढे खे वॾे खे धक हणणु, बेधरती सां वार पटणु ऐं ॿारनि खे नंगनि जा उन्हनि जा माना गंदियुनि ते लाहण मथे मां ऐं पुलिस जामशोरो माना बेगुनाह हासिल असां सां बेवाजिबी थो करे। बेगुनाह पुलिस 2 बजे 3 बजे मुंहिंजे घर में अचे, मुंहिंजा बच्चा हितां वठियो वञे, असांखे मारियो कुटियो, असांजा कपिड़ा गंदियूं फाटे फाड़ियो, हितां खणियो टपड़ टाड़ियूं असांजा वञनि ॿचनि खे घिरींदा वञनि, कुटींदा वञनि, असांखे कुटियूं, मढ़े जा कपिड़ा फाड़ियो। असां वटि कुझु बि कोन्हे, न असां धाड़ेल आहियूं, न असां को चोर आहियूं, असां पंहिंजे ज़मीननि वारा असीं इहे पिया आहियूं हिते। SHO असां सां ज़ुल्म करे वेठो, असां छा कहिड़ो ॾोह कयो, असांजे बच्चनि खे धक, असांखे धक, असांजे मालनि खे धक, सॼी राति असांखे अखियूं पूरण पुलिस न छॾे, पुलिस पंहिंजो बंदि करे वञो, असां सां ज़ुल्म आहे सफ़ा। मुतासिर ॻोठाणनि IG सिंध समेत आला अख़्तियारनि खां घुर कई त जामशोरो पुलिस जे ज़ुल्मनि खां बचायो वञे ऐं गिरफ़्तार कयल नौजवाननि खे फौरी तौर ते आज़ादु करे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।